ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 23 अध्याय में श्री सुखदेव जी जे मुखा यदुवंशी जे वंश जी कथा ॿुधंदे वर्षणीय जे वंश जी कथा ॿुधी हुई, जंहिंमें राजा जांग जी बि कथा अचे थी, जंहिं मां विदर्भ नाले पुटु पैदा थियसि, जंहिं जी कथा 24 अध्याय में अचे थी, जंहिंखे कश कर्थ ऐं रोम पैदा थिया। उन्हनि मां जयद्रथ पैदा थियो, जंहिं जे घर में शिशुपाल जन्म वरितो हो। उन जे ही कुल में देवारद ऐं बबू ॿई अहिड़ा धर्मात्मा ज्ञानी थिया, जिन 6065 माण्हुनि खे मुक्ति ॾियारी हुई। उन्हनि जे वंश में जजदान ऐं सातकी पैदा थिया, जिन जे वंश में दंदबी नाले छोकिरो पैदा थियो हो, जंहिंखे आहक पैदा थियो। आहक मां देवक ऐं उग्रसेन 2 पुट पैदा थिया। देवक खे देवबाण ऐं 4 पुट ऐं देवकी वग़ैरह 7 छोकिरियूं पैदा थियूं, ऐं उग्रसेन खे कंस वग़ैरह 8 पुट ऐं 8 धीअरूं पैदा थियूं हुयूं। उग्रसेन जूं सभई छोकिरियूं वासुदेव जे भाउ सां परिणियूं हुयूं, ऐं देवक जूं सभई छोकिरियूं वासुदेव सां परिणियूं हुयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। तंहिं बाद प्रथा यानी के कुंती जी कथा अचे थी, जंहिंमें इहो ॿुधायो वियो आहे त कहिड़ी रीत माता कुंती दुर्वासा रकेश्वर खे प्रसन्न कयो हो ऐं उन्हनि जे मंत्र खे आज़माइण वास्ते सूर्यदेव जो आवाहन कयो हो। सभई चओ जय श्री हरि। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया। श्री सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त सूर्यदेव महाराज अची माता कुंतीअ खां पुछणु लॻो त तो मूंखे छो घुरायो आहे। तॾहिं सूर्यदेव जो तेज ॾिसी कुंती ॾकी हथ जोड़े चयो, ए महाराज, मूं मंत्र जी परीक्षा वास्ते तव्हांखे घुरायो हो, हाणे कृपा करे हलिया वञो। इहा ॻाल्हि ॿुधी सूर्य देवता चयो, ए कुंती, मुंहिंजो अचणु अजायो थी नथो सघे, तंहिं करे मां तोखे हिकिड़ो पुटु ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी कुंती वेनती कई त हे महाराज, अञा मुंहिंजी शादी कान थी आहे, छोकिरे ॼमण करे मुंहिंजी निंदा थींदी। इहो ॿुधी सूर्य देवता चयो त ए कुंती, तूं धीरज कर, तुंहिंजो नंढपण जीअं जो तीअं क़ाइमु रहंदो। ईअं चई सूर्य देवता कुंतीअ खे हिकिड़ो पुटु ॾिनो, जेको तमामु सुंदर ऐं तेजवान कुंडल पहिरे पैदा थियो, जंहिंखे ॾिसी कुंती अजब में पइजी पेतीअ में विझी गंगा जीअ में लोरे छॾियो। उहो ई छोकिरो करण नाले वॾो बलवान थी महाभारत में दुर्योधन जी तरफ़ां विरियो हो, जंहिंखे अर्जुन तुंहिंजे ॾाॾे मारियो। ऐं वासुदेव जे हिकिड़ी भेण प्रथा नाले जी कथा मां तोखे ॿुधाई। हाणे उन जी ॿियनि 4 भेणनि जो हाल ॿुध। ॿी भेण सतदेवी जो वियांउ बृहद धर्म कारक देश जे राजा सां थियो, तंहिं मां दंत बक्र ऐं ॿिया बालक पैदा थिया।
टी भेण शर्त कीर्तीअ जो विहांउ दृष्टकेत सां थियो, जंहिं मां शत्रुन ॿिया पैदा थिया। चौथी भेण राजदेवीअ जो विहांउ ओंतीपुरीअ में राजा जयसेन सां थियो। पंजी भेण शर्त शर्वा नाले दमगोख राजा चंडेलीअ जीअ सां परणी, जंहिं जे पेट मां शिशुपाल पैदा थियो। देवक जूं जेके 7 धीअर वासुदेव सां परिणियूं, तिन खां सवाइ उनखे ॿियनि 11 स्त्रियनि मां औलाद थियो, जिन जा नाला संस्कृत भागवत में लिखियल आहिनि। देवकीअ जे पेट मां श्री कृष्ण ऐं सत्यपट ऐं सुभद्रा नाले छोकिरी जनम वरितो। मां 10 स्कंद में श्री श्याम सुंदर जे जनम वठण जी कथा ॿुधाईंदसि। हाणे द्रौपदीअ जो विहांउ जो मुख़्तसिर हाल ॿुधायां थो, सो ॿुध। अर्जुन मछलीअ खे चिटे द्रौपदीअ खे स्वयंवर में जीते आयो। अर्जुन ऐं संदसि भाइरनि द्रौपदीअ खे पंहिंजे आस्थान ते आणे कुंती माता खे चयो, असां हिकिड़ी शइ आंदी आहे, उनखे छा करियूं? कुंती खाधे जी शइ सम्झी चयो त तव्हां 5 ई ॿाहिरि पाण में विराए खणो। तंहिं करे माता जी आज्ञा मूजिबि 5 ई ॿाहिरि द्रौपदीअ जा हक़दार थी उन सां परिणिया। जॾहिं राजा द्रौपद खे इहा ॻाल्हि न वणी, तॾहिं युधिष्ठिर उनखे चयो, असां पंहिंजी माता जी आज्ञा जो उल्लंघन नथा करे सघूं। इहो अजब ॾिसी द्रौपद व्यास जीअ खां पुछियो, हे महाराज, मुंहिंजो परन द्रौपदीअ जे विहांउ जो अर्जुन पूरो कयो, पर द्रौपदी मुंहिंजी धीअ सां युधिष्ठिर समेत 5 ई ॿाहिरि शादी करणु चाहिनि था। सो बि पंहिंजी माता जे आज्ञा पालन करण जो सबबु ॿुधाइनि था। हाणे तव्हां ही ॿुधायो त इहा कंहिंजी स्त्री थियणु घुरिजे। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 24 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।